بسم اللہ الرحمن الرحیم والتأکید ان یکون الکلام خفی الدلالت علی المعنى المراد والخفاء اما من جہت اللفظ بسبب تقدیم او تأخیر او فصل ویسمى تأکیدا لفظیا كقول المتنبی جفخت وهم لا يجفخون بهم شيم على الحسب الأغر دلائل فإن تقديره جفخت بهم شيم دلائل على الحسب الأغر وهم لا يجفخون بها. पुठे सबक में असां पढ़ी आयासीं त कलाम जे फसीह हुजण जे लाइ टे शर्त आहिनि. हिकिड़ो शर्त इहो त उहो कलाम तनाफुरुल कलिमात खां ख़ाली हुजे. ॿियो शर्त त उहो कलाम ज़ुअफ़ तालीफ़ खां ख़ाली हुजे, उन में ज़ुअफ़ तालीफ़ बि न हुजे. टियों शर्त हुयो त उहो ताक़ीद खां बि ख़ाली हुजे, उन में ताक़ीद न हुजे. पुठियनि ॿिनि क़िस्मनि जो बहस असां तफ़सील सां पढ़ी आयासीं. अॼोके सबक में ताक़ीद जो बहस हली रहियो आहे, जंहिंखां कलाम खे फसीह हुजण जे लाइ ताक़ीद खां ख़ाली हुजणु ज़रूरी आहे. ताक़ीद छा आहे? ताक़ीद जी तारीफ़ करे रहियो आहे मुसन्निफ़ त ऐं यकूनल कलाम ख़फ़ीयुद दलालत अलल मअनल मुराद. ही त हुजे कलाम मख़फ़ी दलालत कंदड़, मख़फ़ी दलालत, ॻुझी दलालत, माना मुरादीअ ते. यानी कि कलाम में अहिड़ी मख़फ़ी ॻाल्हियूं हुजनि जो उन्हनि जी माना मुरादीअ खे सम्झणु मुश्किल थी पवे. इहा ॻाल्हि आसानी सां सम्झ में न अचे त हीउ चवणु छा थो चाहे, उनजी माना मुरादी सम्झ में आसानीअ सां न अचे. पुठियां असां ग़राबत जी तारीफ़ पढ़ियासीं न, त जंहिंजी माना ज़ाहिर न हुजे. पोइ ग़राबत में ऐं ताक़ीद में फ़र्क़ु कहिड़ो आहे? त ग़राबत में उनजी माना मौज़ू लहू ज़ाहिर न हूंदी आहे, त इहो लफ़्ज़ कहिड़ी माना जे लाइ ठाहियो वियो आहे. ऐं ताक़ीद में अल्फाज़नि जी माना त वाज़े हूंदी आहे त हिन लफ़्ज़ जी ही माना आहे, पर असुल इहो चवणु छा थो चाहे, इन जी मुराद छा आहे, इन जो मक़सदु छा आहे, उहो वाज़े न हूंदो आहे, त उनखे चइबो आहे ताक़ीद. अगरि जेकॾहिं उहो ताक़ीद हुजे, कलाम जी अहिड़ी माना हुजे जंहिंजी मुराद सम्झणु मुश्किल हुजे, त उनखे ताक़ीद चवंदासीं. ऐं जिथे ताक़ीद हूंदो त पोइ उहो कलाम फसीह न थींदो. अच्छा, इहो पोइ ताक़ीद छो हूंदो आहे, उनजी माना मुरादी सम्झण में मुश्किल छाजे लाइ थींदी आहे, उहो ॿुधाए रहियो आहे. त उन जा कुझु सबब आहिनि. कहिड़ा? अम्मा मिन जिहत लफ़्ज़, लफ़्ज़ जे करे, लफ़्ज़ जे वजह जे करे, लफ़्ज़ जे तरफ़ खां ताक़ीद हुजे. कीअं? बिसबब तक़दीमिन औ तअख़ीरिन औ फ़स्लिन. मुक़द्दम जे सबब जे करे, या मुअख़र हुजण जे सबब जे करे, या फ़स्ल जुदाईगीअ जे करे. वयुसम्मा तअकीद लफ़्ज़ियन. त इन जो नालो रखियो वेंदो आहे ताक़ीद लफ़्ज़ी. यानी ताक़ीद जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो ताक़ीद लफ़्ज़ी, ॿियो ताक़ीद मानवी. ताक़ीद लफ़्ज़ी चवंदासीं त अहिड़ो लफ़्ज़नि में ताक़ीद हुजे जो उनजी माना मुरादी सम्झ में न अचे, इन वजह जे करे जो उहे लफ़्ज़ अॻिते पोइते थियल हुजनि, उन सेटिंग तरतीब सही न हुजे. जीअं असां तवाबे में पढ़ियासीं त पहिरियां मौसूफ़ हूंदो, पोइ उनजी सिफ़त हूंदी. बदल हूंदो त उते मुबदल मिन्ह हूंदो. फ़इल ईंदो, पोइ फ़ाइल ईंदो, वरी उन खां बाद में मफ़ऊल हूंदो. त हिते तरतीब अल्फाज़नि जी मुख़्तलिफ़ हुजे, यानी कि जिते मौसूफ़ खां पोइ सिफ़त आणणी हुजे, ही उन जॻह ते वरी के ॿिया अल्फाज़ अलॻि आणे छॾे. फ़इल खां बाद में फ़ाइल न आणे, पर विच में के ॿिया अल्फाज़ आणे छॾे. ऐं उनजो जेको मुतअल्लिक़ आहे या मुतअल्लिक़ जेकी आहिनि, उहे हिक ॿिए खां एतिरो परे हुजनि, मख़फ़ी हुजनि, जो सही तरह सां उनखे ॻंढाए माण्हू न सघे. त उनखे चइबो आहे ताक़ीद लफ़्ज़ी. इन जो मिसाल हिकिड़ो शाइर शेर बयानु कयो आहे. उहो शेर ॾिसो,
जफ़खत वहुम ला यजफ़खून बिहा बिहिम शीमुन अलल हस्बिल अगर दलाइल। जफ़खत वाहिद मुअन्नस गाइब जो सिगो आहे, फ़इल माज़ी। जफ़ख जी माना हूंदी आहे फ़ख़ुर करणु। जफ़खत उन फ़ख़ुर कयो। वहुम ला यजफ़खून बिहा बिहिम, हाणे इन माना कयो त माना कोन थी ठहे इन जी। वहुम ऐं उहे ला यजफ़खून नथा फ़ख़ुर कनि इन्हीअ सां बिहा बिहिम इन्हनि सां। शीमुन माना आदतूं, अलल हस्बिल अगर आला हसब ते, अगर जी माना सफ़ेद आहे, सफ़ेद हसब ते दलाइल दलील आहिनि। माना ठही का माना मुराद सम्झ में आई? छो न ठही? उहो उनजे करे जो जफ़खत इहो फ़इल आहे, इन जो फ़ाइल आहे शीमुन। हेॾे ॾिसो शीमुन आहे ॿी लाइन में आंदल, ऐं शीमुन मौसूफ़ आहे, इन जी सिफ़त आहे दलाइल। हाणे शीमुन मौसूफ़ ऐं सिफ़त जे दरमियान अलल हस्बिल अगर इहो फ़सुल करे जुदाइगी कई वई। ऐं बिहिम इहो मुतालिक़ आहे जफ़खत सां, ऐं इन मुतालिक़ खे बि त जफ़खत जे वेझो आणणु घुरिजे सां, पर बिहिम मुतालिक़ खे बि परे आंदई, ऐं शीमुन फ़ाइल खे बि फ़इल जे वेझो आणणु घुरिजे हा, इन खे बि उन खां जुदा आंदईंसि। ऐं शीमुन इहो मौसूफ़ आहे ऐं दलाइल उन जी सिफ़त आहे, त मौसूफ़ ऐं सिफ़त ॿई गॾु हूंदा आहिनि, उन्हनि जे दरमियान हिन अलल हस्बिल अगर लफ़्ज़ जो जुदाइगी कई आहे, विच में लफ़्ज़ आंदा थी, त यानी तरतीब सही न आहे, सो उन जे करे माना मुरादी सम्झ में नथी अचे। त हाणे मुसनिफ़ चवे थो त फ़इन तक़दीरुहु, त बेशक उन जी तक़दीर इहा आहे, उहो हुजणु इन घुरिजे। कीअं? त जफ़खत बिहिम, छो त बिहिम मुतालिक़ आहे जफ़खत सां, त जफ़खत खां बाद में कहिड़ो लफ़्ज़ अचणु घुरिजे? बिहिम, हुजणु हीअं घुरिजे जफ़खत बिहिम। शीम दलाइल, शीम मौसूफ़ आहे, दलाइल उन जी सिफ़त आहे, त मौसूफ़ सिफ़त ॿई गॾु हुजणु घुरिजनि न। ऐं शेर में हिते वरी ॾिसो, हा दलाइल, ठीकु आहे, त हुजणु ईअं घुरिजे जफ़खत बिहिम शीम दलाइल अलल हस्बिल अगर वहुम ला यजफ़खून बिहा, वरी पोइ अचणु घुरिजे। ठीकु आहे, हाणे इते माना कयोसि त माना कुझु ठहंदी। जफ़खत फ़ख़ुर कयो, यानी ममदू जंहिंजी मां तारीफ़ करे रहियो आहियां उन जे बारे में थो चवे, त जफ़खत फ़ख़ुर कयो बिहिम उन्हनि जे, शीमुन आदतुनि दलाइल इहे दलील आहिनि। फ़ख़ुर कयो उन जे आदतुनि इहे दलील आहिनि, अलल हस्बिल अगर आला हसब हुजण ते, वहुम ऐं उहे ला यजफ़खून बिहा नथा फ़ख़ुर कनि इन सां। शाइर असल में इहो चवणु थो चाहे त मुंहिंजो जेको ममदू आहे, मां जंहिंजी तारीफ़ कयां थो, उन जूं आदतूं त अहिड़ियूं भलियूं आहिनि जो उन जूं आदतूं फ़ख़ुर थियूं कनि, उन में अहिड़ियूं सुठियूं आदतूं, उन जा अहिड़ा भला कम आहिनि जो उहे इन ॻाल्हियुनि ते फ़ख़ुर था कनि, पर पाण अहिड़ो आजिज़ी ऐं इनकिसारी कंदड़ आहिनि जो पाण उहे फ़ख़ुर नथा कनि, पर उन्हनि जूं आदतूं ऐं उन्हनि जा कम भला आहिनि। ठीकु आहे, वरी ॾिसो जफ़खत फ़ख़ुर कयो, कंहिं फ़ख़ुर कयो? इन सां शीम दलाइल उन्हनि जे आदतुनि, शीम आदतुनि, दलाइल इहे दलील आहिनि, माना उन जे अंदरि हिकु सुठियूं आदतूं आहिनि, उहो सुठो माण्हू आहे, उन जूं आदतूं क़ाबिल फ़ख़ुर आहिनि, पर उहो एतिरो आजिज़ी ऐं इनकिसारी कंदड़ आहे जो चवे थो त वहुम ला यजफ़खून बिहा, उहे आजिज़ी ऐं इनकिसारी जे करे उहो फ़ख़ुर नथो करे। सम्झ में अची वियो त इन शेर में ताक़ीद कीअं आहे? ताक़ीद अहिड़े तरीक़े सां आहे त जफ़खत फ़इल आहे, उन जो मुतालिक़ बिहिम आहे जेको उन खां परे आंदो अथई, ऐं शीमुन मौसूफ़ आहे, उन जो वरी सिफ़त दलाइल आहे, ऐं मौसूफ़ सिफ़त जे विच में बि जुदाइगी
कई अथई त चई न त ताक़ीद थींदो कीअं थींदो बिसबबि तक़दीमिन औ ताख़ीरिन औ फ़स्लिन त हिन शेर में तक़दीम बि आहे ताख़ीर बि आहे ऐं फ़स्ल बि आहे त उनजे करे इहो ताक़ीद थी वियो इन जी माना मुरादी सम्झ में मुश्किल थी थिए त असल में इहो चवणु छा थो चाहे पोइ जॾहिं इन तरतीब असां ॾिनीसीं शेरनि खे त पोइ ख़बर पई त हिन जो असुल माना छा आहे ऐं हीउ छा चवणु चाहे थो हिन जी मुराद छा आहे इहो आहे त ताक़ीद लफ़्ज़ी हुजे उनजे लफ़्ज़नि में जे तक़दीम हुजे ताख़ीर हुजे या फ़सल हुजे ताक़ीद जो ॿियो क़िस्म असां पढ़ियोसीं ताक़ीद मानवी ताक़ीद मानवी छा आहे व अम्मा मिन जिहतिल माना या ताक़ीद हुजे माना जे तरफ़ खां बिसबब इस्तेमाल मजाज़ात व किनायात मजाज़ात ऐं किनायात जे इस्तेमाल जे सबब सां ला युफ़हमु मुराद बिहा न सम्झो वञे मुराद खे इन्हीअ सां वयुसम्मा ताक़ीदन मानवियन त नालो रखियो वेंदो आहे उनजो ताक़ीद मानवी ताक़ीद मानवी चइबो आहे त मुतकल्लिम को ॻाल्हाईंदड़ अहिड़ी ॻाल्हि करे थो पंहिंजी ॻाल्हि मंझि अहिड़ियूं मजाज़ी अल्फाज़ इस्तेमालु कया अथई अहिड़ा किनाया अल्फाज़ इस्तेमालु कया अथई जेको लफ़्ज़ हिकिड़ो चई उनजी माना ॿी मुराद वरिती वेंदी आहे लफ़्ज़ हिकिड़ो ॻाल्हाए उनजो मतिलबु ॿियो मुराद वरितो वेंदो आहे या मजाज़ी लफ़्ज़ जी मजाज़ी माना में उनखे इस्तेमालु कयो अथई हक़ीक़ी माना में इस्तेमालु न कयो अथई त मजाज़ी ऐं मजाज़नि ऐं किनायनि जॾहिं उहो पंहिंजनि अल्फाज़नि खे इस्तेमालु कंदो त उनजी माना मुराद खे सम्झणु मुश्किल हूंदो आहे मिसाल जे किताब वारे ॾिनो आहे नशरल मलकु अलसिनतहु फिल मदीनत नशरल मलिकु अलसिनतहु फिल मदीनत नशर मोकिलिया मलिक बादशाह अलसिनतहु पंहिंजी ज़बान फिल मदीनत शहर में बादशाह शहर में पंहिंजी ज़बान मोकिली फैलाए छॾी नशर फैलाए छॾणु फैलाए छॾी बादशाह शहर में पंहिंजी ज़बान हाणे छा मतिलबु आहे हिन जुमिले जो इहो जुमिलो बि मजाज़न इस्तेमालु थियल आहे कीअं त इन जो मतिलबु आहे त बादशाह शहर में जासूस छॾिया आहिनि त जासूस जेको हूंदो आहे उहो तर्जुमान हूंदो आहे जेको ॾिसंदो आहे उहो अची बादशाह खे बयानु कंदो आहे त ज़बान चई करे मुराद वरितो वियो जासूस ऐं इहो जेको इस्तेमालु कयो वियो आहे ताक़ीद मानवी इहो हिकिड़ो मख़फ़ी इस्तेमालु कयो वियो आहे हालांकि जासूस जी जॻह ते इहो अखि जो इस्तेमालु कयो वेंदो आइनुनि जो छो त जासूसी छा सां कई वेंदी आहे अखियुनि सां कई वेंदी आहे त जासूस जी जॻह ते अखि जो लफ़्ज़ इस्तेमालु करणु इहो उर्फ़ आम में मशहूरु आहे पर ज़ुबान जो इस्तेमालु करणु इहो मशहूरु न आहे एतिरो त हुजणु छा घुरिजे हा चए थो बसि सवाबु नशर उयूनहू ऐं दुरुस्तगी इन आहे त इहो चयो वञे त नशर उयूनहू यानी बादशाह मोकिलियो पंहिंजनि अखियुनि खे त इहा सम्झ में अचे थी त माना उन मोकिलिया आहिनि जासूस त हाणे ॾिसो न ज़बान चई करे जासूस मुराद वरितो वियो आहे हाणे जंहिं गौर फ़िक्र कयूं था त ज़बान मां जासूस मुराद कीअं थींदो त जासूस जेके हूंदा आहिनि उहे तर्जुमान हूंदा आहिनि तर्जुमानी कंदा आहिनि जेको कुझु ॾिसंदा आहिनि शहर मंझि उहो अची बादशाह खे बयानु कंदा आहिनि ऐं बयानु ज़बान सां कयो वेंदो आहे उन मञा साबित थियो त माना ज़बान मां मुराद जासूस आहे त केतिरे ॻाल्हि खां बाद में इहा ख़बर पवे ॿियो शेर जेको साहिब किताब आंदो आहे वक़ौलुहु सअतलुबु बुअदद्दार अनकुम लितक़रुबु व तस्कुबु ऐनायद्दुमुअ लितजमुदा सअतलुब तलब थो कयां मां नसरा यंसुर जो बाब बुअदद्दार घर जे परे हुजण खे अनकुम तव्हां खां लितक़रुबु साॻिए नसर यंसुर जो बाब
तां त तूं क़रीब थी, तां त तव्हां क़रीब थियो। व तस्कुबु ऐनाय दुमूअ, ऐं वहाइनि थियूं ऐनाय, ऐनान असल में हुयो, इज़ाफ़त कई वई या ज़मीर मुतकल्लिम जे तरफ़ त नून किरी पियो। वहाइनि थियूं ऐनाय, मुंहिंजियूं ॿई अखियूं, दुमूअ खून, रत जा ॻोढ़ा, लितजमुदा तां त सुकून हासिल कनि, तां त ख़ुश्क थी वञनि। तस्कुब वहाइनि थियूं ऐनाय, मुंहिंजियूं अखियूं ॿई अखियूं, दुमू ॻोढ़ा, लितजमुदा तां त उहे ख़ुश्क थी वञनि। हिन शेर मंझि शाइर ॿिनि जॻहुनि ते किनाया जो इस्तेमालु कयो आहे। हिकिड़ो सअतलुब बउद दार अनकुम ले तक़रुबु तस्कुब ऐनाय, अखियुनि जा ॻोढ़ा वहाइण, त अखियुनि जो ॻोढ़ो वहाइण ऐं रोअण इहो छाजे लाइ हूंदो आहे? ग़म जे करे, परेशानी जे करे, ऐं इहो त आम इस्तेमालु थींदो आहे। ऐं इन किनाए खे सम्झण बि आसान आहे त अखियुनि मां ॻोढ़ा वहाइण, रोअण, परेशान थियण, इहो छाजे करे आहे? जुदाईगी जे करे। यानी हिकिड़ो आशिक़ आहे, उन खां पंहिंजो महबूब जुदा थी वियो आहे, पोइ हाणे उहो कोशिशि करे थो त मां उन सां मिलां। हू जेतिरो पंहिंजे महबूब जे वेझो थो वञे, महबूब उन खां ओतिरो उनजे परे हलियो थो वञे। त हाणे उहो चए थो त मां जेतिरो पंहिंजे महबूब जे वेझो थो वञा, मुंहिंजो महबूब मूंखां ओतिरो परे थो हलियो वञे। सो उन जे करे इहो महबूब खे चयो अथई त हाणे दुनिया जो इहो उसूल आहे त माण्हू जंहिं शइ जे वेझो ईंदो आहे उहा शइ उन खां ओतिरो परे वेंदी आहे, ऐं माण्हू जंहिंखां परे रहंदो आहे पोइ उहा शइ हासिल थींदी आहे। सो हाणे मां बि इहो फ़ैसिलो कयो आहे त सअतलुबु बउद दार अनकुम ले तक़रुबु, मां तलब थो कयां घर जो परे हुजणु तव्हां खां, तां त वेझो थिया, मतिलबु हाणे मां तव्हां खां परे रहंदुसि, मां परे रहंदुमि त पोइ वरी असां में मतिलबु मिलाप थींदो, असीं मिलंदासीं। छो त इहो उसूल आहे त जेको माण्हू जंहिं शइ जे पुठियां घणो वेंदो आहे उहा शइ उन खां ओतिरो परे वेंदी आहे, जेको माण्हू जंहिं शइ जे घणो ज़्यादा पोयां लॻंदो त उहा शइ अञा परे वेंदी। उन जे करे इन उसूल खे तस्लीम कंदे शाइर बि इहो चवे थो त हाणे मां तव्हां खां परे रहण जो फ़ैसिलो कयो आहे, ले तक़रुबु तां त क़रीब थियो। अॻिते हिन में किनाया ॿ लफ़्ज़ इस्तेमालु कया अथई। हिकिड़ो तस्कुब ऐनाय दुमूअ लितजमुदा, त वहाइनि थियूं मुंहिंजियूं अखियूं ॻोढ़ा रत जा। त ॻोढ़ा छो थियूं वहाइनि? जुदाईगी जे करे, फ़िराक आहे, जुदाईगी आहे, ग़म जे करे पोइ ॻोढ़ा वहनि था। ऐं इहो त आम इस्तेमालु थींदो आहे, इन खे सम्झण बि आसान आहे। ॿियो जेको किनायो इस्तेमालु थियो आहे लितजमुदा, तां त अखियूं ख़ुश्क थी वञनि। हाणे इहो लितजमुदा छो इस्तेमालु कयो अथई? इहो चए थो त ॻोढ़ा वहाईंदुमि, पोइ जॾहिं मां परे थींदुमि तव्हां खां त पोइ मूंखे सुकून हासिलु थींदो। सुकून कीअं हासिलु थींदो? त पोइ मिलाप थींदो, जुदाईगी ख़तमु थी वेंदी। त हाणे फ़रहत ऐं सुकून खे लितजमुदा जे लफ़्ज़ सां किनायो करे ऐं इस्तेमालु कयो अथई त अखियूं ख़ुश्क थी वञनि। त अखियुनि जो ख़ुश्क थी वञणु इहो सुकून जे तरफ़ इशारो करे थो? इहो नथो करे। छो त अखियूं ख़ुश्क तॾहिं थींदियूं जॾहिं उहो ॻोढ़ा वहाए ख़तमु करे छॾींदो न। त अखियूं ख़ुश्क थी वञणु इन ॻाल्हि जे तरफ़ इशारो कनि थियूं त माना उहो घणो रुनो आहे ऐं हाणे उन घणियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि, हाणे उन जूं अखियूं ख़ुश्क थी वियूं आहिनि, रत जा ॻोढ़ा वहाए। पर इहो हुन चयो आहे त अखियूं ख़ुश्क थी वियूं आहिनि, मतिलबु हाणे मां रोअण खे ख़तमु कयो, हाणे इन खे ॻोढ़नि वहाइण खे ख़तमु कयो, हाणे मां परे रहंदुसि, मुंहिंजूं अखियूं हाणे ख़ुश्क रहंदियूं, हाणे मां सुरूर जे लाइ ऐं ख़ुशीअ जो इंतज़ारु कंदड़ आहियां। त लितजमुदा अखियुनि जे ख़ुश्क हुजण खे हुन किनायो इस्तेमालु कयो आहे सुरूर जे तरफ़, ख़ुशीअ जे तरफ़। त इहो जेको किनायो आहे इहो घणी गौर फ़िक्र करण खां बाद मुंहिंजे घणनि ॻाल्हियुनि खे मिलाइण खां बाद मुंहिंजे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी, माना मुरादी आसानी सां सम्झ में नथी अचे।
ठीकु आहे। उन जे करे साहिब किताब चयो हई सो कना बिल जुमूद अन सुरूर, इन जे करे किनायो इस्तेमालु कयईं बिल जुमूद, जेको अखियुनि जे ख़ुश्क थियण जो, लितजमुदा अखियुनि जे ख़ुश्क थियण जो, अन सुरूर सुरूर हासिलु करण खां, ख़ुशी हासिलु करण खां, म अन बावजूद इन ॻाल्हि जे त अनल जुमूद बेशक जेके ॻोढ़ा आहिनि यकुना बिही अनिल बुख़ल, इहे किनायनि इस्तेमालु कया वेंदा आहिनि बुख़ल जे लाइ, व वक़्तुल बका रोअण जे वक़्तु, त रोअण जे वक़्तु इहे अखियुनि जा ॻोढ़ा ख़तमु थी विया, माना बुख़ल बुख़ल माना ख़तमु थी वञनि। त ताक़ीद मानवी छा थियो त कलाम मंझि अहिड़ा मजाज़न अल्फाज़ इस्तेमालु करणु ऐं किनाया इस्तेमालु करणु जंहिं साण कलाम जी माना मुराद ई सम्झणु मुश्किल थी वञे, अहिड़ा मजाज़न अल्फाज़ इस्तेमालु कया अथई या अहिड़ा किनाया इस्तेमालु कया अथई। अहिड़े तरीक़े सां कुझु ॿिया बि मुहावरा आहिनि या शेर शेर आहिनि जेकी ताक़ीद मानवी जे तौर ते इस्तेमालु कया वेंदा आहिनि। जीअं चयो वेंदो आहे फुलानुन कसीर रमाद, फिलाणो कसीर ज़्यादा आहे, रमाद ख़ाक वारो, ख़ाक जेका बाहि ॿार बि आहे न पोइ काठनि मां जेका ख़ाक ठहंदी आहे, चइबो आहे फिलाणे वटि ख़ाक ज़्यादा आहे, फिलाणो ज़्यादा ख़ाक वारो आहे। इहो उन जे लाइ चयो वेंदो आहे जेको ज़्यादा सखी महिमान नवाज़ हूंदो आहे। छो त हाणे ख़ाक कंहिंजे घर ठहंदी, जेको काठियूं ज़्यादा ॿारींदो, ऐं काठियूं केरु ज़्यादा ॿारींदो, जेको ज़्यादा बाहि ॿारींदो, जेको ज़्यादा घर में रधु पचाव कंदो, जेको ज़्यादा खाधो तयारु कंदो, ऐं ज़्यादा खाधो केरु तयारु कंदो, जंहिंजे घर महिमान ईंदा। त हाणे इन मिसाल खे सम्झण जे लाइ असांखे केतिरनि ख़ारिजी ॻाल्हियुनि जे तरफ़ वञिणो पियो, उन खां बाद में असांखे सम्झ में आई त कसीर रमाद ज़्यादा ख़ाक हुजण जो छा मतिलबु आहे। उर्दूअ जा बि कुझु शेर आहिनि जेके ताक़ीद मानवी जे तौर ते चया वेंदा आहिनि। जीअं हिकिड़ो शेर आहे मक्स को बाग में जाने न देना कि नाहक खून परवाने का होगा। मक्स चइबो आहे माखीअ खे, शहद की मक्खी, माखीअ खे बाग में वञणु न ॾिजो, जेकॾहिं माखी बाग में वेंदी त परवाने जो नाहक खून थी वेंदो। हाणे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर इहा ॻाल्हि जॾहिं हिन में ज़्यादा माण्हू गौर फ़िक्र कंदो त सम्झ में अचे थी। उहा ईअं त माखी जॾहिं बाग में वेंदी त बाग मंझां उहा गुलनि जी रस चूसींदी, गुलनि जी रस चूसण खां बाद में माखी ईंदी पंहिंजे मीनारे में जिथे उहा फर कंदी आहे, उते फर कंदी, पोइ केरु शख़्स ईंदो उनजे माखीअ खे लाहींदो, उनजो फर कढंदो, पोइ उनजो जेको मीनारो आहे जंहिं मंझि हुन फर कयो हुयो उन मंझां मोम कढंदो, पोइ उन मंझां मोमबती बनाईंदो, पोइ मोमबतीअ खे ॿारींदा, मोमबती में बाहि ॿरंदी, राति थींदी, बाहि ते परवाना ईंदा, उन मोमबती में सड़ंदा। ईअं थींदो न। त इहो छाजे करे थियो त माखी वई बाग में। त हाणे माखी जो बाग में वञणु वरी परवाननि जो सड़णु, इन्हनि में केतिरा वास्ता आहिनि। उन खां बाद में इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी। किनायो इहो किनायनि इस्तेमालु कयो वियो आहे, किनाये तौर ते। ठीकु आहे। बसि या तर्जुमे जी ज़रूरत आहे? तर्जुमो त करे आयासीं न सबक़ अंदरि। ठीकु आहे। बिस्मिल्लाह।